नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जरवार में ख़बर ॾींदा हलूं त जदोजहद एक्शन कमेटी ज़िले घोटकी जे सॾ ते सिहत खाते में करोड़ें रुपयनि जी दवाउनि जी विकिरे ऐं ज़िले घोटकी जे करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज दौरान सिहत खाते जे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। एहतजाज खे ख़िताब कंदे जदोजहद एक्शन कमेटी जे अॻुवान फ़कीर रमज़ान, कमाल महर, नज़ीर शेख, मीर हसन लाशारी ऐं ॿियनि चयो त MS ज़िले घोटकी में ग़रीब मिसकीन मरीज़नि लाइ आयल करोड़ें रुपयनि जूं दवाऊं ग़रीब मिसकीन माण्हुनि खे ॾियण बदिरां सिहत खाते जा कामोरा वेकिरो करे छॾनि था। ग़रीब मरीज़नि खे गोरियूं बि नथियूं ॾिनियूं वञनि। हिननि वधीक चयो त ज़िले घोटकी जी सरकारी अस्पताल ॾैरकी, मीरपुर माथेलो, घोटकी, ओबाड़ो, खानपुर महर जी सालियाना करोड़ें रुपयनि जी बजट MS ऐं DHO वेकिरो करे छॾनि था ऐं ग़रीब मरीज़नि खे प्राइवेट स्टोरनि जूं दवाऊं लिखी ॾियनि था। हिननि मुतालबो कयो त करप्ट बदनुवान DHO घोटकी खे फौरन हटायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।